अस्सलाम वालेकुम। अॼु मां ही काठियूं पेंट करे रही आहियां। ही वण जी सुकल शाखूं आहिनि सन्नियूं, इन्हनि खे पेंट कयां थी। ऐं ॾिसूं त इन्हनि जो असां छा था कयूं। आज मैं ये सूखी शाखें, जो दरख्त की पतली शाखें, उसको पेंट कर रही हूँ। उसके लिए हमारे पास एक तो ये लकड़ियाँ होनी चाहिए, ये शाखें होनी चाहिए, और ये एक्रिलिक पेंट्स हैं मेरे पास, और पानी की ज़रूरत पड़ेगी, मिक्सिंग प्लेट, कोई प्याली जिसमें आप कलर मिक्स करें, डिफरेंट ब्रशेस, जिस साइज़ का काम करना हो, एक रफ कपड़ा जिससे हम ब्रश को साफ़ करें। तो ही काठी असांखे खपनि। ऐं उन खां अलावा ही रंग आहिनि असां वटि, पाणी, प्लेट काई बि जंहिंमें असां कलर मिक्स कयूं, ऐं ब्रशिस खपंदा डिफरेंट साइज़ जा, जहिड़े साइज़ जो असांखे कमु करिणो आहे। सभिनी खां पहिरियों त ही काठियूं असां डेकोरेट कंदासीं। त जंहिं साइज़ जूं काठियूं असांखे, जंहिं साइज़ जूं शाखूं असांखे डेकोरेट करणियूं आहिनि, असां उन साइज़ जूं पहिरियों कटे वठूं। इनको काट के अपनी मर्ज़ी के मुताबिक अलॻि कर लें, फिर इनको धो लें। पोइ हिननि खे धोईंदासीं त जीअं हिन ते मथां डस्ट मिटी जेका बि हुजे उहा लही वञे। उन खां पोइ असां हिन खे बेस कलर कंदासीं, बेस कोट वाइट कलर। त ही वाइट मूं वटि वॾो ट्यूब आहे पेंट, त मां हिननि खे वाइट कलर जो कोट करे ऐं सुकाए चुकी आहियां। ठीक है, तो अगर आपको ब्राउन करना हो तो डायरेक्ट आप कर सकते हैं, क्योंकि लकड़ियाँ वैसे ही लाइट ब्राउन कलर की होती हैं या ब्राउनिश होती। ठीक है, ब्राउन करणो हुजे, कारो करणो हुजे त उहो त तव्हां डायरेक्ट हिन जे मथां कयो। पर जेकॾहिं ॿिया कलर करणा आहिनि त पहिरियों हिन खे वाइट कलर जो बेस कोट जेको आहे ज़रूरु करिणो आहे। हाणे सभिनी खां पहिरियों ही बेस कोट थियल आहे, मां हिन खे कंदमि पिंक कलर। त पिंक कलर ठाहिण जे लाइ सभिनी खां पहिरियों मां खणा थी थोरो वाइट। ठीक है, ये मैं पिंक शेड बना रही हूँ, थोड़ा सा वाइट, उसमें हम शामिल करेंगे ज़रा सा रेड कलर। ठीक है, ही पिंक ठाहिण जे लाइ वाइट घणो खयो आहे ऐं रेड जेको आहे बिल्कुलु, तव्हां ॾिसो, बिल्कुलु थोरो। वाइट जे मुक़ाबले में रेड बिल्कुलु घटि खणंदासीं। इन सां असां मिक्स कंदासीं त असांजो हिकिड़ो पिंक जो हिकिड़ो सुहिणो शेड ठही पवंदी। ब्रश पानी में डिप कयां थी, ब्रश को पानी में थोड़ा सा डिबो लें और फिर इस कलर को आप मिक्स करें तो ये आपका अच्छा सा पिंक कलर बन जाएगा। ठीक है, ये ॾिसो केॾो पिंक जो हिकिड़ो प्यारो शेड ठही पियो आहे। त हाणे असां हिन शाख खे पिंक कलर कयूं था। ये बड़ा प्यारा सा खूबसूरत सा पिंक कलर, लाइट जैसा मुझे चाहिए था बिल्कुल वैसा ही बना है। ये रंग जेके हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं न हूंदा आहिनि पूरा शेड्स असांजी मर्ज़ी जा, त तंहिंजे करे इहो सिखिजे, इहो ॼाणिजे त कहिड़ा कलर मिलाइण सां कहिड़ो शेड ठहंदो आहे। ठीकु आहे, सो हिन खे मां पिंक कलर कयां थी शाख खे। इन खां पहिरियों कुझु शाखूं मां पेंट करे रखी चुकी आहियां, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थी। ॾिसो, आप ये देख रहे हैं कि कितना अच्छा सा प्यारा सा इस पे वाइट पे कलर आ गया। ये चीज़ें मैं अपने घर के लिए करती रहती हूँ, इसलिए मैंने ये डिसाइड किया था कि ये मैं सबके साथ शेयर भी करूँ। पंहिंजे घर लाइ मां कुछ न कुछ ठाहींदी रहंदी आहियां डिफरेंट सुहिणो, पोइ ये मूं सोचो तव्हां सां ज़रूर शेयर करणु घुरिजे। अच्छा, ये हो गया कलर, इस पर पूरा पेंट हो गया है। इसको मैं रखती हूँ यहाँ साइड पे ताकि ये सूख जाए। चलो इस तरफ रखते हैं, और ज़रूर कोई पेपर, कोई अखबार, कोई प्लास्टिक की शीट आपको बिछानी चाहिए ताकि जहाँ पे आप काम कर रहे हैं वो जगह ख़राब ना हो। आप देख सकते हैं कि इस अखबार का क्या असर है। मुसलसल इतने दिनों से मैं जो भी बना रही हूँ, मैं इसी एक पेपर पे ही जो यूज़ कर रही हूँ, यही मैं सरफेस पे बिछा लेती हूँ। अच्छा, ब्रश को हम पहले धो लेते हैं, उसके बाद में आपको बताती हूँ। ब्रश धोई वठां, उन खां पोइ तव्हांखे मां डिटेल ॿुधायां थी छा करिणो आहे। ऐं कोई अखबार या प्लास्टिक जी शीट इन सरफेस ते ज़रूरु विछायो त जीअं तव्हांजो टेबल जेका है उहा ख़राब न थिए। अच्छा, ये मैं कुछ शाखें जो है पहले से पेंट कर चुकी हूँ। ही मां पेंट करे चुकी आहियां। ॾिसो, ही थोड़ी वॾी शाख आहे, त इन जो हिकिड़ो हिस्सो मूं येलो में पेंट कयो आहे, हिकिड़ो ऑरेंज में। ये डबल दो शाखा सा है, इधर से भी इधर से भी, तो मैंने एक साइड को येलो में और एक को ऑरेंज में पेंट कर लिया। और ये देखें, ये है, इसको मैंने ब्लू पेंट किया है, लाइट ब्लू, और एक मैंने वाइट कर दिया, वाइट छोड़ दिया। पहले तो उस पर पूरे पे वाइट था, क्योंकि वाइट भी एक कलर है, इसलिए मैंने एक इसकी शाख को छोड़ दिया वाइट। और फिर ये लाइट ग्रीन,
सी ग्रीन सा इसको पेंट किया है। और ये पर्पल इसमें मेरे पेंट्स में है नहीं, तो ये मैंने लाइट ब्लू, वाइट और थोड़ा सा मामूली सा रेड मिक्स करके ये मैंने पर्पल बनाया है। हाणे ही मूं ॾिसो कुछ डिफरेंट कलर्स हो, तो मूं शाखूं जंहिं हंधि मूंखे विझणियूं आहिनि त उहो बोतल जो मुंहुं सोढ़ो आहे, त उन मां घणियूं नथी विझी सघां, तंहिंजे करे मूं हिन खे बि डबल शेड में कयो आहे। हिन खे बि सम्झो डबल ई आहे, हिकिड़ो ब्लू आहे, हिकिड़ी वाइट ब्रांच छॾे ॾिनी अथमि। ऐं ही सी ग्रीन ऐं पर्पल जेको आहे मुंहिंजे हिन ट्यूब्स में कलर कोन्हे, पर्पल ही मां पाण ठाहियो आहे। ही आसमानी रंग ऐं उनमें थोरो अछो ऐं बिल्कुलु मामूली रेड मिलाए करे ही पर्पल, लाइट पर्पल जो शेड ठाहियो आहे। इन्हनि खे मां हिन बोतल में डेकोरेट कंदसि। ही बोतल आहे मूं वटि गुलदान जी, गुलदान ई आहे सम्झो, इन में मां डेकोरेट कंदसि। हाणे हिन वक़्तु मुंहिंजो पिंक जेको आलो आहे वो मैं नहीं यूज़ कर सका, पिंक मेरा अभी ड्राई नहीं हुआ, इसको मैं टच भी नहीं कर सकती हूँ वरना ये सारा ख़राब हो जाएगा। सिर्फ मैं आपको दिखा देती हूँ। ये शाखें ये मैं ऐसे ही खाली इनको डेकोरेट करूँगी, ठीक है। हिनन शाखुन के मां ईअं खाली डेकोरेट कंदसि। हिनन में मां कोई गुल न, कोई पन न, ॿी का बि शइ हिनन में कोन लॻंदी। ये ईअं जो ईअं सजाइणियूं आहिनि मूंखे। ऐं जॾहिं पिंक सुकी वेंदी त उहा बि हिन में शामिलु थींदी। त हीअ तव्हां ॾिसी सघो था। हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ ॾिसो, हीअ गुलदान में ही रंगीन सभु शाखूं ईअं डेकोरेट थींदियूं। ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ तव्हांखे पसंदि आयो हूंदो मुंहिंजो आइडिया। ऐं हिन जे मथां कुझु बि हणण जी ज़रूरत नाहे। ऐं जिन शाखुनि खे डेकोरेट कबो आहे उहो मां वरी तव्हांखे कंहिं ॿिए दफ़े ॾेखारींदसि उहो आइडिया। त हिननि खे सिर्फ़ु जो सिर्फ़ु ईअं ई रखिणो आहे। त जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो मुंहिंजी वणी हुजे ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे इहो आइडिया, त तव्हां वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मां अञा बि के शयूं अहिड़ियूं सेखारणु चाहियां त उहे तव्हां सिखी सघो ऐं आसानीअ सां उहो मुंहिंजियूं वीडियोस तव्हां ॾिसी सघो। सो मां कोशिशि कंदसि त हिन जो जेको फुल व्यू आहे उहो मां तव्हांखे ॾेखारे सघां। हीअ ॾिसो फुल व्यू हिन बॉटल जो। ऐं हिन में जॾहिं अञा पिंक बि लॻंदी त हीअ केॾो सुहिणो लॻंदो। इहो ईअं जो ईअं मूंखे सजाइणो आहे। ऐं ज़रूरु तव्हां बि कोशिशि कयो, ट्राए कयो। हीअ वणनि जूं सुकल शाखूं तव्हांखे आम किथां बि मिली वेंदियूं। त हीअ मुंहिंजो हिकिड़ो आइडिया आहे जेको मूंखे पसंदि आहे ॾाढो। मूं सोचियो पंहिंजे लाइ कयां त तव्हां सां बि शेयर कयां। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿी वीडियो सां वरी मिलंदासीं। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। वरी गॾायूं मोकिलायूं नथा, तेसिताईं अलाह वाहे।